वेलकम टू क्लासरूम। भली करे आया, खुश आमदीद, स्वागत। मूं वटि बेशुमार दौलत आहे। गौर सां ॿुध, गौर सां। मूं वटि बेशुमार दौलत आहे, अंबार आहिनि दौलत जा। मुंहिंजा अकाउंट्स बैंकुनि में मुल्क में ऐं मुल्क खां ॿाहिरि आहिनि। स्विट्ज़रलैंड, डेनमार्क, इंग्लैंड, अमेरिका, फ्रांस, जेतिरियूं बि बैंकूं आहिनि मुंहिंजो ऑलमोस्ट हर बैंक में अकाउंट आहे। बेशुमार गाॾियूं आहिनि। मूंखे पंहिंजी इमलाक, पंहिंजूं जायूं रहण जूं ऐं कारोबार लाइ दुबई में आहिनि, लंडन में आहिनि, न्यूयॉर्क में आहिनि, मियामीअ में आहिनि, मेलबोर्न में आहिनि, ऑस्ट्रेलिया। कराची में घर हिकु न अलाए केतिरा, इस्लामाबाद में, लाहौर में ऐं सिंध में जिते मुंहिंजूं बनियूं 12 माल मता। एॾी दौलत आहे मूं वटि, एॾी दौलत आहे जो सच पुछो त मूंखे पाण ख़बर कोन्हे त मूं वटि केतिरी दौलत आहे। पर इन दौलत जो, इन अंबार जो, कारून जे ख़ज़ाननि जो कहिड़ो फ़ाइदो, कहिड़े कम जी आहे इहा दौलत, जॾहिं मुंहिंजी टके जेतिरी इज़त कोन्हे। टको, इहो टको हूंदो हो अंग्रेज़नि जे दौर में। पैसा हूंदा हुआ रुपए में, साईं टका हूंदा हुआ, आनक हूंदी हुई, ॿियानी हूंदी हुई, चाराना हूंदी हुई, अठाना हूंदी हुई, रुपए में 16 आना हूंदा हुआ। त उन्हनि में टको, पैसे खां हिकिड़ो ज़रड़ो मथे, त बाबा टके जेतिरी बि मुंहिंजी इज़त कोन्हे। पोइ इन दौलत जो, इन कारून जे ख़ज़ाने जो, मोटर गाॾियुनि जे कनवॉइस जो हेॾा सारा जेके लाइनूं लॻियूं पियूं आहिनि मुंहिंजे बंगलनि जे ॿाहिरां, कहिड़ो फ़ाइदो, कहिड़ो फ़ाइदो। कराचीअ में अॼुकल्ह त आम थी वियो आहे। मां ॻाल्हि थो कयां ज़रे घटि तक़सीम हिंद, हिंदुस्तान जे विरहाङे खां अॻु जी ऐं 1-2 साल पोइ जी, यानी कि 46, 45, 46, 47, 1948, 49, 50, इहे 4-5 साल। कराचीअ में दादागीर पैदा थी पिया। हाणे दादागीर असां कंहिंखे चवंदा हुआसीं, जंहिंजे कमीज़ जा बटण हेसि ताईं खुलियल, जिम्निज़म में कसरत करे करे हुनजी बॉडी ठहियल, ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी। जीअं अॼुकल्ह तव्हां ॾाढे शौक़ में इहे हिंदुस्तानी फिल्मूं था ॾिसो, सलमान ख़ान जी बॉडी था ॾिसो, ॾाढो ख़ुशि था थियो। वरी उहा बॉडी, वरी उन ते वरी कफ़ कमीज़ जा हीअं मथे करे 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 हितां ॾोरनि में हित फासाईंदा हुआ। हिन हंधनि ते हे ॾोरा नज़र अचनि त मां केॾो ताक़तवर आहियां, माना मुंहिंजी केॾी बॉडी आहे, केॾो मां ताक़तवर आहियां। रोब केॾो आहे मुंहिंजो, जो चङा चोखा ईअं नंढड़ा मच्छर मक्खियूं इहे हेॾे होॾे उॾामियूं आहिनि जितां लंघे उहो माण्हू। 2 ॼणा हूंदा हुआ, हिकिड़ा भाउर, लाहौर मां आया हुआ। हिकिड़े जो नालो आज़म हो ऐं ॿिए जो नालो सिकंदर। जो हींअर जेको तव्हां आवाज़ु ॿुधो
छो जो जिते हींअर असांजो हे प्रोग्राम थिए पियो, जितां हले पियो हे प्रोग्राम, पासे में रेल जो पटो आहे, त उतां रेलगाॾियूं पियूं लंघंदियूं आहिनि। हाणे हे जिते मां वेठो आहियां ऐं तव्हां सां ॻाल्हायां थो पियो, हे प्रॉपर स्टूडियो कोन्हे, छो जो प्रॉपर स्टूडियो में ॿाहिरियों को आवाज़ु अंदरि न ईंदो आहे। जेकॾहिं ॿाहिरियों आवाज़ु अंदरि अचे त असां हुनखे टेक्निकल लैज़ चवंदा आहियूं त इंडक्शन थी थिए पई, हिनखे ॿाहिरियों आवाज़ु अंदरि ॿुधण में थो अचे पियो गड़बड़ आहे। त इन करे इन क़िस्म जी गड़बड़ इन कुझु प्रोग्रामनि में हिकु ॿ ऐं उन खां पोइ असांजा स्टूडियो वरी ठीकु ठाक था थियनि, पर ठही वेंदा, उहो कंदासीं। सो इन्हनि खे थोरो बर्दाश्त कजो, असां बि कयूं था। सो उहे ॿ भाउर, हिकिड़े जो नालो आज़म, ॿियो सिकंदर, कदावर 6 फुटनि जा सुहिणा बॉडियूं ठहियल, ऐं पोइ वरी ख़बर पई त उन्हनि जो रिश्तो वरी को गामा पहलवान सां बि मिलियो लाहौर में। आखाड़ो हूंदो हुओ पंहिंजो, उन आखाड़े में कसरतूं बसरतूं कंदा हुआ। कमु धंधा इहे जो जीअं अॼुकल्ह जे दौर में गन रखी हिते, तव्हांखे मोबाइल घुरंदा, तव्हांखे पर्स फुरींदा, तव्हांजी वाच लाहे वेंदा। हे बि कुझु ज़रे गॾु इन क़िस्म जी, पर ईअं ॾाॾर ॾेखारणु, पंहिंजी ताक़त ॾेखारणु, होटल ते मानी खाइणु, पैसा न ॾियणु, इन क़िस्म जी हरकतूं कंदा हुआ। इज़त टके जी, को हुननि खे न इज़त जे निगाह सां ॾिसंदो हो ऐं न हुननि जी का इज़त कंदो हो। इज़त खां मथे दुनिया में कुझु कोन्हे। बाइबिल जी हिकिड़ी कोटेशन मां तव्हांखे ॿुधायां, जेका मां बार बार क्लासरूम में ॿुधाईंदो रहियो आहियां। वॉट शल इट प्रॉफिट अ मैन, वॉट शल इट प्रॉफिट अ मैन, इन मां इंसान खे कहिड़ो लाभ हासिलु थींदो, कहिड़ो फ़ाइदो थींदो। इफ ही गेन्स द होल वर्ल्ड, इफ ही गेन्स द होल वर्ल्ड, सॼी दुनिया गॾु करे खणी वठे, उन ते कब्ज़ो करे पंहिंजे कंट्रोल में आणे, इफ ही गेन्स द होल वर्ल्ड, सॼी दुनिया खे पंहिंजे चंबे में आणे, बट loses his soul, loses his soul, पंहिंजे रूह जो सौदो थो करे छॾे। माना what shall it profit a man if he gains the whole world and loses his soul? अहिड़े लाभ मां, अहिड़ी इमलाक मां, अहिड़ी दौलत मां इंसान खे कहिड़ो फ़ाइदो, जंहिंजी ॾेती लेतीअ में खेसि पंहिंजे रूह तां हथु खणणो थो पए। कहिड़ो फ़ाइदो? जॾहिं तव्हांखे रूह ई कोन्हे त पोइ तव्हां इहे दौलत, इहे इमलाक, सॼी दुनिया हथु करणु, सिकंदर आज़म वांगुरु सॼी दुनिया खे, उन जेका बि दुनिया हुनखे नज़र ईंदी कयो, 28-30 सालनि जी उमिरि में मरी वियो। छा फ़ाइदो थियुसि? कहिड़ो फ़ाइदो थियुसि? हूअं बि आसमानी किताबनि में लिखियलु आहे त इंसानु हमेशह खसारे में रहे थो, माना इंसानु नुक़सान में रहे थो। या एॾी सारी तमहीद मूं इन करे कई जो सिंध में सिंधड़ी अंब बि आहे, सिंध में चौसो बि थिए थो, सिंध में सरोली बि थिए थो, सिंध में अनवर अटोल बि थिए थो, तरह तरह जूं भाॼियूं आहिनि, कणिक जाम थी पैदा थिए, चांवर जाम पैदा थिए। ऐं इहा सॼी जेका ज़मीदारी आहे, आङिरियुनि ते ॻणण जेतिरा 5, 8, 10, 15 माण्हू आहिनि, सॼी उन्हनि जे हथ में आहे। हूअं त सिंध बार बार मां तव्हांखे चई ॿुधो आहियां, ॿुधाए चुको आहियां, सम्झाए चुको आहियां त सिंध 6 या 7 हिसनि में विरहायल आहे। सिंध जा टुकड़ा टुकड़ा थी विया आहिनि। उन्हनि 7 टुकड़नि ते सिंध जा वॾा ज़बरदस्त सरदार, जागीरदार, ज़मींदार, वॾेरा क़ाबिज़ आहिनि। ऐं उहे 6 या 7 टुकर
पंहिंजी जाइ पंहिंजी जाइ ते नंढियूं नंढियूं सुल्तनतूं आहिनि, सुल्तनत आहे उन्हनि जी। जेकॾहिं कंहिंखे मारे विझनि त को केस दाख़िल कोन थींदो, कंहिंजा ॿार बचाए खणाए गुम करे छॾनि को केस दाख़िल कोन थींदो, को हुननि जे लाइ हिसाब किताब कोन्हे। तंहिं करे इन सॼे जंहिंजा नाला मूं खयां ऐं कमंद जूं चई शुगर मिल्स हिते कमंद वेंदो आहे खंडु कारखाना, उहो बि इन्हनि वॾेरनि चौधरीनि ख़ाननि सरदारनि जा आहिनि, इहे उन्हनि जा आहिनि। सॼी दौलत उन्हनि वटि आहे, सभु कुझु उन्हनि वटि आहे। माना सिंध दौलतमंद आहे। आम माण्हू उहो बुख मरे उन परवाह न, पर सिंध वटि ॾाढी दौलत आहे। इज़त किथे आहे सिंध जी? सिंध जी इज़त किथे आहे? हिन जे बारे में पाण ॻाल्हाईंदासीं। नंढड़ी हिकिड़ी रिसेस वठूं, रिसेस खां पोइ त इज़त किथे आहे? इफ़ यू गेन दी होल वर्ल्ड, सभु कुझु तव्हां हासिलु करे वरितो आहे, सिंधड़ी अंब चौसा सभु कुझु तव्हां खाओ, लंगड़ा था खाओ, इज़त किथे आहे? माण्हू तव्हांजे लाइ ॿ अखर चङा छो नथा ॻाल्हाइनि रिसेस खां पोइ? रिसेस तां फ़क़ीर जी वापसी। अंग्रेजी में चवंदा आहिनि स्लिप ऑफ द टंग। ज़बान को तां को ग़लति लफ़्ज़ निकिरी वञणु, ज़बान आहे न। सो रिसेस तां जीअं वापसि आयुसि त रिसेस तां वापसीअ जे बदिरां चई वठुसि क्लासरूम खां वापसी, स्लिप ऑफ द टंग। मूं हिननि खे चई छॾियो आहे त बाबा हिनखे कैंची हणिजो ऐं हिनखे एडिट करे छॾिजो। असां वटि उहे कैंचियूं त कोन हूंदियूं जेके तव्हां दर्ज़ी इस्तेमालु कंदा आहिनि या तव्हां घर में इस्तेमालु कंदा हो। असां वटि पंहिंजो हिकिड़ा सिस्टम आहिनि, कंप्यूटराइज़ सिस्टम आहिनि। असांखे जेको टुकुर हुन में कढिणो हूंदो आहे त असां हुन में कढी छॾींदा आहियूं। त इहे असांखे न वणियो टुकुर, इहो कढी छॾियो। ऐं उनखां पोइ बि वॾियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि हिते साईं। जेकॾहिं का सरकार सगुरी जे ख़िलाफ़ु ॻाल्हि थियल आहे या अहिड़ी ॻाल्हि थियल आहे जेका तव्हांजे चैनल जे मालिकनि जे मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ु आहे या गवर्नमेंट जे पॉलिसी जे ख़िलाफ़ु आहे, त एडिटर उनखे एडिट करे उन टुकरे खे कढी वठंदा आहिनि। सिस्टम केतिरा दफ़ा ख़्यालु ईंदो आहे त हीअ सॼी ज़िंदगी आहे अहिमकणो ख़्यालु त हीअ सॼी ज़िंदगी जेकर वीडियो रिकॉर्डिंग थिए आहे हिनजी, हिन आख़िरी उमिरि में जंहिंमें मां आहियां, हिन में वेही पोइ उहा सॼी वीडियो ॾिसजे हा, उन वीडियो में जेका जेका ॻाल्हि असांखे न वणे आहे तो एडिट करे कढी छॾियूं सा। बाबा हीअ ॻाल्हि मूंखे न वणी, कढी छॾ हीअ ॻाल्हि। ऐं ॾाढो हिकिड़ो क्रिस्प ऐं स्मूथ करे हिकिड़ो नंढिड़ो ज़िंदगीअ जो टुकुर ठाहे ऐं माण्हुनि खे ॾेखारियूं आहे पोइ पिछाड़ीअ त बाबा हीअ जेको माण्हू मरी वियो न, इन हे हिन में ख़ूबियूं हुयूं, छो ख़ामियूं त असां कढाए छॾियूं न एडिट करे। पर छा आहे त ज़िंदगी ख़ामियुनि ऐं ख़ूबियुनि ॿिन्ही जो मुरकब आहे, दे आर कंबाइंड टुगेदर। तव्हां में चङाइयूं आहिनि त लङाइयूं बि आहिनि, सुठाई आहे त बुराई बि आहे, दोस्ती आहे त दुश्मनी बि आहे। इहे सभु शयूं ज़िंदगीअ जो हिसो आहिनि। त ॻाल्हि हुई हुन रिसेस तां असां वापसि पिया आयासीं, इज़त जी ॻाल्हि पियो कयोसीं, इज़त कहिड़ी आहे। हाणे इज़त का दुकान ते त कोन थी मिले त मां आनक ॾेई थोरी इज़त वठि, बाबा हे कान्हे की इज़त तो देना मुझे, मां इज़त वठी अचां। इज़त कमाइणी थी पए, महिनत थी करणी पए, जदोजहद थी करणी पए, नालो कमाइणो थो पए, हिकु फ़र्द लाइ हिकिड़ी क़ौम लाइ। फ़र्द ऐं क़ौम, तव्हांखे नालो कमाइणो आहे। ऐं नालो ईअं त कोन कमाईंदव, को ॾींहुं अहिड़ो सिंध में नथो गुज़रे। जॾहिं मां सिंध जी ॻाल्हि कयां थो
शहर न, इहे असांजा 5-6 शहर जेके आहिनि न उहे न, बाक़ी ख़ुदा जा बंदा असांजा जेके नौजवान मुंहिंजा जर्नलिस्ट आहिनि ऐं सियाफ़ी आहिनि, उहे त उहो खॾड़ो थियो, हौसली थी, उन्हनि खे बि शहर था लिखनि। हाणे उहो शहर जो नालो ॿुधी जॾहिं कराची खे था ॾिसूं या हैदराबाद खे था ॾिसूं, सखर खे था ॾिसूं, त हाणे छा चवंदासीं त खॾड़ो। अवल त इन ॾाल खां मूंखे भउ थींदो आहे त कंहिं महिल खॾड़े जो ॾाल बदिलिजी वञे ऐं दाल अची वञे त कहिड़ो ख़ौफ़नाक क़िस्म जो लफ़्ज़ थींदो। हाणे उहो बि शहर आहे ठहियो साईं। मां ॻाल्हि थो कयां इंटीरियर सिंध, रूरल सिंध, जेको असांजे घणनि नौजवाननि खे लफ़्ज़ न वणंदो आहे, अंदरूने सिंध, रूरल सिंध न इस्तेमालु कयो। पर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो तव्हांखे बाक़ाइदे इंटीरियर सिंध ॾेई वियो आहे। पहिरियों 19% उन में सिंधी इंटीरियर जे माण्हुनि लाइ हूंदियूं हुयूं, हाणे कुझु काफ़ी वधी 30-40 में ॿुधो आहे परसेंटेज ते उहो नौकिरियूं हली वियूं आहिनि। त इहे इन करे आहिनि जो तव्हांजो तालुक़ु जेको आहे सो ॿहिराड़ीअ सां आहे। उन ॿहिराड़ीअ में छा आहे, तव्हांजो बेताज बादशाह, वॾेरो ख़ान सरदार ऐं उन जा किनो लफ़्ज़ आहे, पर इस्तेमालु करण में कॾहिं कॾहिं कजे हुनखे चमचा अॻियों पोयों हुनजे सर करे घुमण वारा साईं तूं बिल्कुलु सचो, बाक़ी सॼी दुनिया कूड़ी। इहे आहिनि उतां जा बेताज बादशाह। इन्हनि जे हथ में आहिनि SHO जेके थाणनि जा इंचार्ज हूंदा आहिनि। उते वरी बि हिकिड़ा जमादार हूंदा आहिनि, हिकिड़े स्टार वारा, 2 स्टारनि वारा, हिकिड़ा हूंदा आहिनि सिपाही। सिपाहियुनि करे हिकिड़े पटियूं हूंदियूं आहिनि, 1 पटी 2 पटी 3 पटियूं, ईअं तरह तरह जूं उन्हनि खे उहे शयूं लॻल हूंदियूं आहिनि। उहे सभु न वॾेरो, चौधरी, ख़ान, सरदार, पीर, मीर, सैयद, इहे सभु उन जे हथ में हूंदा आहिनि। बेताज बादशाह रोज़ानो एवरी डे, को ॾींहुं अहिड़ो कोन थो गुज़रे सिंधी अख़बारूं रोज़ तव्हां 5-8 साम्हूं खणी वियो, खोले वियो, साॻियूं ख़बरूं हिकु जहिड़ियूं बिन हिकु जहिड़ियूं। ॻोठ फलाणे में, ॻोठ हासू बूजर में, कारोकारीअ में साईं कारीअ खे मारियऊं, कारे खे पकड़ियऊं, साईं उते जिरगो थियो, कारे खे मारियऊं त कोन, कारे ते 4 लख रुपया ॾंड। हाणे हिकिड़ो ग़रीब हारी 4 लख रुपया कॾो आणींदो? 4 लख रुपया हुन ते ॾंड ऐं उन जी 5 सालनि जी हिकिड़ी भेण, 6 सालनि जी ॿी भेण, उहो वरी ॿी धुर खे चटी। यार अखर त कहिड़ो किनो अखर आहे सिंधीअ में। हिनखे धीअ न्याणी 7 क़ुर। इहा ॻाल्हि गौर सां ॿुधिजो, कलम काग़ज़ खणो, गौर सां ॿुधो, बिलासफेमी वारा बि गौर सां ॿुधनि त चटीअ जे नाले में 4 लख रुपया त हुन ते ॾंड विधऊं, त तूं ॾंड बि ॾींदेसि। ॾंड केरु खणंदो, सरदार खणंदो, केरु खणंदो, का ख़बर कोन्हे। बाक़ी चटीअ में माना उन जे बदिले में, हाणे चटी केरु, उन जी 5 सालनि जी हिकिड़ी भेण, 6 सालनि जी ॿी भेण। चटी न्याणी 7 क़ुर, न्याणी 7 क़ुर, 7 क़ुर चटीअ में। उहो वॾेरो, उहो सरदार, उहो पीर, उहो मीर, उहो सैयद ॿी धुर खे ॾिए थो चटीअ में 7 क़ुर, माना न्याणी। हाणे बि चओ था त इज़त कोन्हे। अहिड़े मुआशिरे जी, अहिड़नि माण्हुनि जी केरु इज़त कंदो? पाण सोचो, पंहिंजो ही गिरेबान अथव न, हिन में अंदरि मुंहुं विझी ॾिसो त मां सिंधी आहियां ऐं हे मुंहिंजा करतूत आहिनि। इज़त कोन्हे सिंधियुनि जी साईं।
छो इज़त थिए? इज़त कमायो, कमाई ॾेखारियो, नाम्याचार पैदा करे ॾेखारियो, इज़त थींदी? छो न थींदी? पर जेकॾहिं अहिड़ा कुधा कम कंदव जो ॾोह करे भाव वॾो ऐं सज़ा मिले उन जी नंढड़ियुनि भेनरुनि खे, जो 5 ऐं 6 सालनि जे ॿारनि जी तव्हां शादी था करायो, हिकिड़े 60, 70, 80 सालनि जे पोड़नि सां ॿी धुरिजे, इहा इंसानियत आहे? छो जो को क़ाइदो कोन्हे, कानून कोन्हे इंटीरियर सिंध में, अंदरी सिंध में। तंहिंजे करे वॾेरा चौधरी ख़ान सरदार इन क़िस्म जूं जेकी बि उणायूं आहिनि, बदमाशियूं जेकी बि उहो कनि था, अंग्रेजी में चवंदा आहिनि गेट अवे विद इट, उनखे को हथु कोन थो लाहे। हाणे त एॾा सियाणा थी पिया आहिनि, इहा ॻाल्हि बि गौर सां ॿुधिजो, वॾेरनि सरदारनि पीरनि मीरनि जी एॾा त सियाणा थी पिया आहिनि जो अवल त हुननि कराची ऐं इस्लामाबाद हिते वॾा वॾा प्लाट वठी पंहिंजूं वॾियूं वॾियूं जायूं ठाराए पंहिंजी दहशत हिते शहरनि में बि विहारनि था पिया। नंबर 2, पोटा ॾोटा भाउर सोट मासात उन्हनि जा, उन्हनि खे कहिड़ी शइ नथी मिले? हींअर हिकिड़ो कूड़ी डिग्री ॾियण वारो हिकिड़ो फाथो आहे न इदारो, यूनिवर्सिटियुनि बि असां ॾिना MA MPA जंहिंमें फाथा हुआ, पुराणी ॻाल्हि कोन्हे। उन्हनि खां डिग्रियूं वठी MA जूं, पब्लिक सर्विस कमीशन में उते बि इहो पैसो लॻाए, को साईं डिप्टी कमिश्नर, को साईं असिस्टेंट कमिश्नर, को साईं SP, को साईं SSP, उन्हनि सभु इहो पाण लॻाए छॾिया आहिनि। हाणे जॾहिं मां क्राइम कंदुसि, मां कंहिंजे 7 क़ुरान वारे नियाणियुनि खे ॿिए कंहिंसां शादी कराईंदुसि, मां वॾेरो आहियां, ख़ान आहियां, सरदार आहियां, मूंखे हथु केरु लाहींदो? छो जो कमिश्नर डिप्टी कमिश्नर मुंहिंजो पोइ भाइटियो ऐं साईं SSP जंहिंखे गिरफ़्तार करण जो हक़ु आहे मूंखे करण जो, सो मुंहिंजो न्याणो कीअं हथु लाहींदो? मूंखे केरु ईंदो? मूं ॾे केरु हक़ु खणंदो? केरु मुंहिंजे ख़िलाफ़ु नालो आवाज़ु खणंदो? ठीकु आहे, को आवाज़ु कोन थो खणे, तव्हां बची था वञो, पर इज़त किथे आहे? इज़त कोन्हे। रिसेस वठूं, रिसेस में सोचो, हिन ॻाल्हि ते सोचो, रिसेस खां पोइ वरी हिन ॻाल्हि खे खणंदासीं, इन ॻाल्हि ते गॾु थी वेही सोचींदासीं। रिसेस तां वापसी। बाबा, इज़त जेकॾहिं दौलत सां मिले हा त पोइ दुनिया जा वॾा वॾा काटकू, रेज़न, खूनी, उन्हनि जी ॾाढी इज़त हुजे हा। सॼी दुनिया में का खोट कोन्हे दौलतमंद माण्हुनि जी, ख़ासि करे उहे दौलतमंद माण्हू जिन हेरा फेरीअ सां, बदमाशियुनि सां, खून ख़राबे सां दौलत गॾु कई ऐं दौलतमंद थिया, ऐं हींअर बि हथियारनि जो ऐं हेरोइन यानी ड्रग्स उन्हनि जो वापारु खुले आम कनि था पिया। जीअं साउथ अमेरिका जी तरफ़ आहिनि, इटलीअ में आहिनि कि वॾा वॾा डॉन उन्हनि खे चवनि था, DON, W वारी डॉन न, डॉन वेठा आहिनि। पर छा उन्हनि जी इज़त आहे? उन को इज़त जी निगाह सां ॾिसे थो? इज़त आहे त बिल, छा नालो त सही हुनजो जंहिं कंप्यूटर जो करतो धरतो आहे, बिल गेट्स, ॿियो को त नालो नथो खणा न। मूंखे पढ़ाई छो मुंहिंजे ज़हन मां निकिरी वियो, जेको मोबाइल फ़ोनूं बि ठाहे थो, माइक्रोसॉफ्ट जो मालिक आहे, सॼी दुनिया में सभिनी खां वधीक पैसे वारो आहे।
उनजी छो एॾी इज़त आहे। हाणे नालो तव्हां वरी चङी तरह करे कजो ऐं मूंखे हिनजी कंसेशन ॾिजो त मां ग़लति नालो जेकॾहिं खयो हुजे त। आख़िर इहो सुवालु सभु पुछंदा आहिनि, आख़िर सिंध जो थियणो छा आहे? इहो अव्हां बि पुछो था, इहे असांजे नौजवान बि पुछनि था त आख़िर सिंध जो थींदो छा? साईं इन जो सोलो नंढिड़ो हिकिड़ो जवाबु आहे, जेसि ताईं असांजा इहे हेराफेरियूं करण वारा सतनि क़ुराननि खे नियाणियुनि खे कुराड़नि मुअल माण्हुनि सां शादियूं कराईंदा, जंहिं 4 लख रुपया ॾंड जा न भरिया उन्हनि सां तादियूं कराईंदा, तेसि ताईं सिंध कोन सुधरंदी। सिंध वेंदी ॾींहों ॾींहुं दफ़न थींदी, हेठि थींदी, बेइज़ती थींदी। दिलि जी ॻाल्हि आहे, गॾु वेठा आहियूं, तव्हां बि सच ॻाल्हायो, दिलि जी ॻाल्हि कयो, इन में सच कूड़ जी ॻाल्हि कोन्हे, दिलि जी ॻाल्हि था कयूं। मां पहिरियों पंहिंजी थो कयां, पोइ तव्हां पंहिंजी कयो। सची ॻाल्हि, बिल्कुलु सच, कंहिं क़िस्म जो इन में लफ़्ज़नि जी हेराफेरी कोन्हे, सिधी सही ॻाल्हि आहे। सिंधी सॾाईंदे लॼ थी अचे, सिंधी सॾाईंदे शर्म थो अचे। किथे के 4 माण्हू वेठा हुजनि न, अदा तूं किथां जो आहे, तूं किथां जो आहे, तूं किथां, को ॿुधाईंदो त मां अफ़गानिस्तान जो आहियां, त मां पिशावर जो आहियां, मां लाहौर जो आहियां, मां फलाणे जो आहियां, शिकागो मां आयो आहियां, किथां आयो आहियां फलाणो, अदा तूं किथां आहे? उहो वीचारो हेॾे होॾे ॾिसंदो, बग़ल ॾिसंदो पंहिंजा, अदा मां कंधु हेठि थींदो, अदा मां सिंध जो आहियां। शर्म थो अचे। अहिड़ी सिंध जो रहवासी सॾाइण में बाक़ाइदे शर्म थो अचे साईं, लॼ थी अचे, कंधु थो झुके। उहो नौजवान जिन 5 ऐं 6 सालनि जी नंढड़ियुनि भेनरुनि खे, 7 क़ुराननि खे उन पोड़नि ठोड़नि सां शादी करायूं, वॾेरे जे हुकुम ते, सरदार जे हुकुम ते, उहो 4 लख त न ॾेई सघियो, अलाए किथां पट सट करे 2 लख ॾिनई। उहो सरदारनि ऐं वॾेरनि ऐं जागीरदारनि ऐं पीरनि वीरनि हुन सां छा कयो? कहिड़ी सज़ा ॾिनऊं हुनखे? 2 लखनि जे एवज़ जेको न ॾेई सघियो ग़रीब माण्हू, हुनखे शिकारी कुतनि जे अॻियां विझी छॾियऊं, बच करायूं शिकारी कुतनि खां। उन माण्हूअ खे पटे छॾियो कुतनि उन माण्हूअ खे। मूं पाण उहा वीडियो कोन ॾिठी, मां रेगुलर न ॾिसंदो आहियां टेलीविज़न, कंहिं ॾिठियो टेलीविज़न ते बि इहो ख़बरुनि में ॾेखारियऊं। इस्पताल में हुनखे दाख़िल कयो अथऊं, वेंदे हुनजो मुंहुं बि पटे विया आहिनि कुता। इहा आहे असांजी सिंध, जीए सिंध, जीए सिंध। हणो नारा, आहे को? इहा जीए सिंध, इहा सिंध जीए, इहा सिंध त पंहिंजो मौत पाण मरंदी, इहा सिंध कोन थी जीए। ऐं अहिड़ो जीअण असांखे क़बूल बि कोन्हे, इन जीअण खां मौत असांखे क़बूल आहे, मौत असांखे क़बूल आहे, पर इहा सिंध न जीए। अहिड़ी सिंध असांखे कतई कोन घुरिजे। को वधाउ, का लफ़्ज़नि जी हेराफेरी कोन्हे, सिंधी सॾाईंदे शर्म थो अचे। ऐं इहो वाक़ियो हिकिड़ो कोन्हे, इन क़िस्म जा वाक़िया रोज़ानो रोज़ थियनि था पिया। इन हद ताईं जो ग़रीब मिसकिन माण्हू जेकॾहिं पंहिंजे अबे ॾाॾे जो लाश किथे को पूराए थो त ॿी धुर चए थी त तूं कम ज़र्फ़, कम 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 छा चइबो आहे, ज़ात वारो, घटि दर्जे वारो,
तो हिम्मत कीअं कई जो असांजे क़ब्रिस्तान में तो पंहिंजे पोड़े खे पीउ खे मामे खे नाने खे चाचे खे ॾाॾे खे ॾाॾीअ खे तो कीअं पूरायो, पोइ उहो लाश कढी रस्ते ते घिलनि था। इहा सिंध आहे, इहा सिंध जीए, इहा सिंध वसे। असां नारो हणणु ॾाढो सवलो आहे, जीए सिंध, जीए सिंध। नारो हणणु ॾाढो सवलो आहे, पथर हणी रोशनी भञणु सवलो आहे, बस बीहारे बस खे बाहि ॾियणु सवलो आहे। पर इन्हनि बुराइनि जी पाड़ पटणु, इन जे बारे में को तदारक करणु ॾाढो ॾुखियो आहे। इन क़िस्म जा जॾहिं वाक़िया थियनि था त असांजा नौजवान जेके नारा हणनि था, कॾहिं को एहतिजाज कनि था, को आवाज़ उथारनि था, प्रेस क्लबुनि खे आगाह कनि था, इहा सिंध असांखे न घुरिजे। जंहिंखे घुरिजे उन्हनि खे घुरिजे अहिड़ी सिंध जंहिंमें इंसाफ़ ठीकु आहे, उनखे फाही ॾेई छॾे कानून क़ाइदो, उनखे कंहिं अदालत में तव्हां उनखे पेश कयो, हुन जेको क्राइम कयो आहे उनजी उनखे सज़ा मिलणु घुरिजे, फाही ॾेई छॾी। पर अदालत वॾेरो चौधरी ख़ान सरदार पीर साईं न, उनजी सज़ा क़बूल कोन्हे त तव्हां उनखे कुतनि खां बचाए, कुतनि जी बच करायो उनखे। न्याणी सत क़ुरान, न्याणियुनि जी शादियूं तव्हां कराए छॾियो। अहिड़ी सिंध न घुरिजे असांखे, अहिड़ी सिंध न घुरिजे असांखे। इज़त खां सवाइ कुझु कोन्हे। तव्हां खणी कुझु बि करे वठो, वॾेरा चौधरी ख़ान सरदार, तव्हां भले असेंबली में वञो, तव्हां वञी पंहिंजे पुटनि ॾोटनि ॿुटनि खे कूड़नि सर्टिफिकेट सां वॾियूं नौकरियूं कुझु ॾियारे छॾियो। जेके रिपोर्टूं अचनि थियूं पयूं न इंटरनेशनल लेवल ते सिंध जे बारे में, 0 ॿुड़ी, हाणे त माइनस में वेंदी आहे ॿुड़ी, ॿुड़ी माइनस ॿुड़ी प्लस ॿुड़ी प्लस ॿुड़ी, इन तरफ़ तव्हांजी वेंदी, सिंध हेठि थींदी। तालीम में त ॿुड़ी थी वई अथव, कराची खे जेके अलॻि करे छॾींदव तालीम में ॿुड़ी थी वई अथव सिंध। बाक़ी रही इहा इज़त जेका कमाई बि आहे, तव्हां उनखे रोले छॾियो आहे। असांजे वॾनि कमायो, तव्हां उनजो ॿेड़ो ॿोड़े छॾियो। ईंदड़ हफ़्ते वरी था मिलूं, वरी था ॻाल्हायूं, ऐं वरी चोर जी माउ जेका कुंड में न रोईंदी, हाणे चोर जी माउ हिते कैमरा जे साम्हूं वेही रोईंदी, हिते वेही रोईंदी, त ॿिया ॿुधनि।